दरिया बचाव कमेटी अॻुवाण ऐं SUP अॻुवाण सिंधियुनि छा चयो आहे त कॾहिं बि कंहिं ॾाढ ते केनाल कढिया विया त सिंध सख़्तु रद्द अमल ॾींदी। केनालनि वारे मामले ते हुकुमरान आरती तौरु हटिया आहिनि, पर हिन वक़्तु सिंध वासी सुजाॻ थी चुका आहिनि। असां बि ज़िंदगीअ जे हर आए ॾींहुं केनालनि ते नज़र रखंदासीं। सदर पाकिस्तान खे घुर्जे त हू केनालनि जे मामले ते फौरी तौर ते आर्डर जारी करे। हिन वक़्तु सिंध में ज़मीन जे वलार जो मसइलो हली रहियो आहे। कारपोरेट फार्मिंग जो नालो तब्दील करे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो नालो ॾिनो पियो वञे, पर असां ज़मीनुनि जी मालिकी करणु ॼाणूं था। असां ज़मीनूं कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन कंडियार में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। सैयदीन शाह जो चवणु हो त ॿ धरणो सिंध ऐं सिंध जे अवाम जे माण्हुनि में उत्साह पैदा कयो। उन धरणे में क़ौम एक इतिहाद सबूत ॾेई साबित कयो त सिंध वासी सिंध वधे दाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। सैयदीन शाह जो चवणो हो त असां घुर करे रहिया आहियूं त जेके ज़मीनूं कंपनी जे नालनि ते अलाटमेंट कयूं वियूं आहिनि, उहा अलाटमेंट फौरी तौर ते रद्द कई वञे ऐं का बि कमेटी ठाहिण जी ज़रूरत न आहे। सैयदीन शाह जो चवणो हो त हर इदारो करप्शन जे वर चढ़ियल आहे। बिजली सिंध पैदा करे रही आहे, पर बहिराड़ीअ जे फीडरनि ते लिखत में 20 खां 22 कलाक बिजलीअ जी लोड शेडिंग करे अवाम खे परेशान कयो वियो आहे। सैयदीन शाह जो चवणो हो त केनालनि जे मामले ते असां ख़ामोश न आहियूं वेठा, न ई ख़ामोश वेहंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी रहियो आहियां ऐं उते वञी उतां जे माण्हुनि खे ॿुधाए रहियो आहियां त सॼी सिंध में वकीलनि, डॉक्टरनि, ज़मींदारनि, शहरनि जो पाण में मज़बूत राब्तो थी चुको आहे। जेकॾहिं अहिड़ो मामिलो थियो त जल्द मुनज़िम थी वेंदासीं ऐं पोइ केनालनि खे दफ़न करण ते सुखियो साह न खणंदासीं। उन मौक़े ते रोशन बुरड़ो, असलम कोरेजो, रज़ा भेण, अनवर सोलंकी, सजाद मैसर ॿिया पिणु मौजूदु हुआ। अल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, कंडियारो।